अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में मुस्तगत साथ ॾींदो मुबशर सोलंकी सब खां वधीक नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी बजट 5 बदिरां 10 जून ते पेश करण जो इम्कान। पार्लियामेंट जे ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी हुकूमत बजट इजलास खां अॻु अहम कानून साज़ी करण थी चाहे। पीपल्स पार्टी कानून साज़ी जे हक़ में नाहे। बिलावल भुट्टो शिगर जलसे में वाज़िह पैगाम ॾेई छॾियो। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी खे परचण लाइ अहम शख़्सियतुनि खे टास्क ॾेई छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी फ़िलहाल गिलगित बिल्तिस्तान इलेक्शन में मसरूफ़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे इत्माद में वठण बैदि बजट इजलास जी नई तारीख़ ॾिनी वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे एटमी बम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं वीज़ाइल टेक्नोलॉजी शहीद बेनज़ीर भुट्टो ॾिनी। एटमी ताक़त अचण सबबि दुश्मन पाकिस्तान तरफ़ मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। चाहियूं था त पाकिस्तान हर लिहाज़ खां मज़बूत हुजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेका मुल्क खे मज़बूत करे सघे थी। एस्कर्दू में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दुआ आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जूं अमन वारियूं कोशिशूं कामयाब थियनि। ईरान अमेरिका जंग सबबि पूरी दुनिया माशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान माशी मुश्किलातुनि मां जल्द निकिरी वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ चयो आहे त आउं कंहिंजी बुराई करे वोट न आहियां घुरंदो ऐं न वरी कंहिं ते तनक़ीद करे सियासत कंदो आहियां। सवाल आहे त हुकूमतुनि गिलगित बिल्तिस्तान खे नज़रअंदाज छो कयो। गिलगित में चूंड मुहिम जे जलसे खे ख़िताब कंदे नवाज़ शरीफ़ चयो आहे त के हिक पार्टी जो नालो ॿुधायो जंहिं गिलगित में सिर या पत्थर लॻायो हुजे। के पार्टी खे ख़राब नथो चवां पर कम छो नथा थियनि। चाहियूं था त गिलगित बिल्तिस्तान खे सभु सहूलियतूं मिलनि। गिलगित बिल्तिस्तान असेंबली जी 24 सीटुनि ते चूंडूं 7 जून ते थींदियूं। सियासी पार्टियुनि जे सरबराहनि जी आमद वटि सियासी गर्मागर्मी ऐं चूंड चहचिटो उरूज ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गुहर ऐं ॿिया अॻवान गिलगित में मौजूद। नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ बि पार्टी उम्मीदवारनि जी चूंड मुहिम हलाइण लाइ गिलगित पहुची वियो। पंजाब पुलिस जा 5000 अहलकार गिलगित बिल्तिस्तान में इलेक्शन ड्यूटी लाइ मोकिलण जो फ़ैसिलो। ईरानी जहाज़ मथां अमरीकी हमले खां पोइ ईरान जी जवाबी कार्रवाई। अमरीका ऐं इसराइल सां तालुक़ रखंदड़ जहाज़ मथां क्रूज़ मिसाइल हमला। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त अमरीकी जहाज़ खे राख जे सामुंडी हदनि में निशानो बणायो वियो। आईंदा कंहिं बि हमले जो फ़ैसिला आहे त जवाब ॾिनो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईंदड़ हिक हफ़्ते में ईरान सां डील